ही सिपारा तो हाँ बगदादी कायदो शहीद थियल था पर नवाना है चाहता हूँ न तव्हां वटि बि शहीद थियल आहे बगदादी कायदो तव्हांजो पुट ही सिपारो शहीद थियल आहे पुट तव्हां वटि क़ुरान जी शहीद आहे क़ुरान जी शहीद थियल आहे। अल्लाह पाक सखी बाननि खे मां अपील कंदुसि त जेतिरो जल्द थी सघे साईं जन जे लाइ वधि खां वधि मदद कनि। दोस्त जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। भाउ अब्दुल भाई तव्हां नालो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन मुरानी सां गॾु मां सलीम जलबानी ऐं ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतोदरो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहे रतोदरो स्टेडियम रोड ते क़ाइम दीनी मदरसे में, जितां जे मदरसे में दीनी तालीम पढ़ाईंदड़ ॿारनि जे लाइ अल्लाह पाक ऐं सखी बाने पारां मिलियल अमानत 3000 रुपयनि मां 10 अदद क़ुरान मजीद 15 अदद बगदादी कायदा खणी आया आहियूं। अचो त उन्हनि खे अमानत ॾियण सां गॾु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम पुट, छा नालो तव्हांजो? पुट ही सिपारो तव्हां बगदादी कायदो शहीद थियल था पर नवाना आहिनि छा तव्हां वटि? न ॿियो तव्हां वटि बि शहीद थियल आहे बगदादी कायदो? तव्हां शहीद थियल आहे पुट? नवाना आहे तव्हां वटि? न तव्हांजो पुट ही सिपारो शहीद थियल आहे? ही पुट तव्हां वटि क़ुरान जी शहीद आहे? क़ुरान जी शहीद थियल आहे। अस्सलाम वालेकुम साईं, सभ खां पहिरियों पाण तारुफ़ करायो। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। मूं मोहम्मद असलम लांगा हुसैनी ऐं जामिया मस्जिद हैदर हुसैन नक्शबंदिया जो ख़िदमतगार आहियां। ऐं असांखे कुझु दोस्तनि कॉल करे ॿुधायो हुयो त रतोदरो स्टेडियम रोड ते हिकिड़ो मदरसो आहे जिते ॿारनि खे दीनी तालीम पिया पिराइनि, उते क़ुरान मजीद ऐं बगदादी काइदनि जी ज़रूरत आहे। इन हवाले सां अल्लाह पाक सखी बाने जन राब्तो करे मूं ॾे अब्दुल वही नालो अथनि 3000 रुपया अमानत मोकिली हुई, जंहिंमां ही 10 अदद क़ुरान मजीद 15 अदद बगदादी कायदा वठी आया आहियूं। हीउ हुनजो बिल आहे तव्हांजे आॾो। छा चवणु चाहींदो हुन जे लाइ? अल्लाह तबारक ताला भाउ अब्दुल वहीद जो ख़ैर करणु फरमाए, दुनिया ऐं आख़िरत जे नेमतुनि सां रब ताला उनखे नवाज़े ऐं शादो आबाद रखे। उनजी महिरबानी जंहिं दीन मुस्तफ़ा जे लाइ कुझु वक़फ़ करे ऐं तालिब इल्म जे लाइ ही क़ुरान शरीफ़ ऐं क़ाइदा मोकिलिया आहिनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जंहिं क़ाइदे तालिब इल्म जे लाइ हिकु कलम ॾिनो, ख़ाली कलम, बि उनखे हिकु बहितरीन मुजाहिद खां वधीक सवाबु आहे। ऐं असां वटि हिते ग़रीब आबादी में ही मदरसो आहे। असांजा तलबा कुझु मुसाफ़िर तलबा बि आहिनि, शहरी ॿारड़ा बि आहिनि। तव्हां इतफ़ाक़ सां शाम जे टाइम आया हो। सुबुह जे टाइम तलबा जो तादाद तमामु घणो हूंदो आहे, छाजे करे जो असांजे हिन इलाइक़े में जेके आबाद माण्हू आहिनि उहे मज़दूर आहिनि ऐं ग़रीब तबिके सां तालुकात रखण वारा आहिनि। उहे ॿारड़ा तालीम सां गॾोगॾु को हुनुर सां कंसलट हूंदो आहे, को पंहिंजे कमकार सां कंसलट हूंदो आहे। सुबुह जे टाइम अलहमदिल्ला असां वटि हिते ॿारनि जो तादाद बहितरु हूंदो आहे ऐं शाम जे टाइम सुबुह जे निस्बत सां थोरो घटि वग़ैरह। ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियूं उन दोस्त जो ऐं उनजे लाइ दुआ कंदासीं अल्लाह तबारक व ताला उनखे शादो आबाद रखे। अच्छा साईं, मां तक़रीबन ॿारनि खे ॾिठमि त क़ुरान मजीद हुननि वटि शहीद थियल आहिनि। इन हवाले सां कॾहिं मोहल्ले वारनि तव्हां सहकार कयो? अदा मोहल्ले वारा जेके असांजा हिते दोस्त आहिनि उहे ॾियाड़ी कमाइण वारा आहिनि। ॾिसो था असां वटि आलम छा आहे, कंडीशन छा आहे, पर पोइ बि ॿारड़ा जेके आहिनि कोशिशि कंदा आहिनि त असां उस्ताद जे मथां या मदरसे जे मथां वज़न न पऊं, पर पोइ उनजो हालात ऐं कुझु शयूं ॾिसी करे असां वटि ज़ोर न रखंदा आहियूं। ऐं हिते असां वटि कंहिं बि ॿार जी, शहरी जेके ॿार आहिनि, का फीस कोन आहे। ऐं नई वरी मदरसे जे उस्ताद रखण जे लाइ कंहिं मोहल्ले वारे ॾे असां कॾहिं विया ई आहियूं त तव्हां असां सां ताउन कयो उनजो हालात ॾिसी करे। मगर पोइ बि कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके ख़ुशि माण्हू आहिनि, उहे ताउन कंदा आहिनि मदरसे सां ऐं मस्जिद सां अल्हम्दुलिल्लाह। असां काफ़ी हिते शयुनि जी खोट ॾिठी आहे। इन हवाले सां मां डिस्कस पियो करणु चाहियां तव्हां सां, पर बचिड़ा ही तालीम पिया पिराइनि। तव्हां वटि अगरि चाहियो त 5 मिंट असांखे ॾियो त जीअं असां हुन टॉपिक्स ते तव्हां सां हुते ॻाल्हायूं। अचो साईं। जी साईं, ॿारनि खां तव्हांखे हिते इन जो मुख्य कारण इहो हुयो त जीअं हुननि जे अॻियां असां ॿारनि जे अॻियां इहे ॻाल्हियूं न कयूं। हिते मां ॾिठो तव्हांजे मदरसे में काई रेक वग़ैरह, खाना वग़ैरह बि न आहिनि ठहियल जिते असां क़ुरान मजीदनि खे जॻह ॾियूं। इन हवाले सां कोई तव्हां क़दम खयो आहे? साईं ॻाल्हि इहा आहे त आउं पंहिंजे बलबूते ते ही कमु कंदो आहियां।
2014 खां ही प्लाट वरितो हो मूं, जी साईं। जंहिंजे मस्जिद ऐं मदरसो ठाहिण जी कोशिशि कई। ऐं चंदे जे लाइ कंहिं कोन वेंदो आहियां। सही। उनजो सबबु इहो आहे जो को मुआशिरो अहिड़ो आहे जेकॾहिं को घुरे थो त पोइ उनखे हकार जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सिलाई जो दुकानु आहे, जंहिं मां रमज़ान जी ईद हणी या ज़ुलहज महीने जी ईद हणी जेके पैसा थींदा आहिनि उहे आउं पंहिंजी मस्जिद शरीफ़ ते ख़र्चु कंदो आहियां ऐं सवाब जी नियत सां। कुझु दोस्त असां सां हिते मोहल्ले वारा आहिनि जेके सहकार कंदा आहिनि, बाक़ी या कुझु अहिड़ा दोस्त आहिनि असांजा जेके मस्जिद मदरसे खे ॾिसी करे पाण हुरतो कंहिं शइ जी ऑफर कंदा आहिनि, त पोइ असां उनखां पैसा न सामान वठंदा आहियूं। त तव्हां जेको सामान ॾियणु चाहियो था ॾियो, बाक़ी असां कंहिं चंदे जे लाइ ताईं अल्हम्दुलिल्लाह कोन विया आहियूं त तव्हां असांखे ॾियो या असां सां सहकार कयो। असां इन शइ सिधी ॻाल्हि आहे, मदरसा इदारा के बि हलंदा आहिनि, उहे इदारा हलंदा फंड सां आहिनि, पर अॼोको मुआशिरो अहिड़ो आहे जो दीनी मदारिस ऐं दीनी तइलीम हलण वारी जाइ ते जेकॾहिं को घुरंदो त उनखे पिनण वारे खां वधीक को लक़ब कोन ॾिनो वेंदो आहे, जंहिंजे करे असां पंहिंजी जमायत जी इज़त बरक़रार रखंदे असां केॾे वेंदा न आहियूं। अलाह पाक जे सखी बाननि खे मां अपील कंदुसि त जेतिरो जल्द थी सघे साईं जन जे लाइ वधि खां वधि मदद कनि। त हीअ जीअं ॾिसो था तव्हांजे आॾो हिन जे पोयां क़ुर मजीद कुझु शहीद थियल हूंदा या उनजी पोतियूं हूंदियूं, उनजे लाइ कोई रेक वग़ैरह खानो जीअं प्रॉपरली हिकु न आहे ठहियलु। उन खां अलावा बि अचो ॾेखारियूं तव्हांखे, हीअ ॾिसो पिया, हीअ बि क़ुर मजीद वग़ैरह हुन में पिया आहिनि, पर हिन जे लाइ रेक वग़ैरह अहिड़ो कुझु न आहे ठहियलु, पर इहो सेटअप तव्हांखे नज़र अचे पियो। इन खां अलावा तव्हांखे दीनी मदरसे जेको तरक़ियाती कमु हले पियो या हिन महिल बंदि थी चुको आहे उनजे बारे में बि ॻाल्हाईंदासीं, साईं जन खां हाल अहिवाल कंदासीं। अचो साईं, पर पोयां असांजे जेको नज़र अचे थो ॿारनि जे लाइ, तव्हां सिधी ॻाल्हि आहे जेके ॿाहिरां खां आया हूंदा दीनी तालीम पिराइण लाइ, उनजे लाइ कमरा वग़ैरह ठहिराया हूंदा। केतिरो टाइम थियो आहे बंदि थी चुको आहे? साईं हिन खे तक़रीबन किरोना वायरस खां पहिरियां ई मदरसो हिते स्टॉप थी वियो आहे, शादी करे जो कारोबार बि घटि थी विया, ऐं उन खां अलावा किरोना जे दौर में या पंहिंजो ॿोॾि जो दौर में जेके वेझा वेझा ॿ टे मसइला आया आहिनि, 2 साल ॿध हूंदा। हा, त उन में असां कोशिशि इहा पिया कयूं त असांजे मोहल्ले जा कुझु ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, मदरसे ते ख़र्चु करण खां बहितर ऐं सोचां पियो त उन्हनि जी मदद कई वञे। पोइ जेको मुंहिंजो गुनहगार जो हाल हुयो या मुंहिंजा जेके साथी हुआ जमियत उलमा पाकिस्तान नूरानी जा दोस्त मूंसां सहकार कंदा, पोइ असां उन्हनि दोस्तनि सां पंहिंजो ताउन कंदासीं जेके ॿोॾि में ऐं किरोना में मुतासिर हुया, जंहिंजे करे आउं बि पंहिंजो मुतासिर हुयुसि, परेशान हुयुसि, जंहिंजे करे मां कमु बंदि करे छॾियो। अच्छा, अलाह पाक सखी बाननि खे हिन वक़्तु सभ खां पहिरियों जेका तव्हांजी अशद ज़रूरत आहे कहिड़ी जे लाइ तव्हां अपील करणु चाहींदा? ॾिसो केॾी सर्दी आहे, इंतिहा दर्जे जी सर्दी आहे। मूं वटि हिते तलबा जो तइदादु घटि थियण जो सबबु इहो आहे जो मूं वटि फैसिलिटी कोन आहे, जंहिंजे करे आउं तालिब कोन थो रहाए सघां, मगर कुझु तलबा अहिड़ा आहिनि जेके अरसे दराज़ खां पढ़नि था, जेके मछनि सिपारनि में आहिनि, हिफ़्ज़ करे रहिया आहिनि, उन्हनि खे जवाबु ॾियण बि बहितर कोन थो लॻे। उहे जेके 6-7 तलबा हिते रहनि था, जंहिंजे लाइ असांखे छित जी ज़रूरत आहे। हीअ मदरसे जो कमिरो आहे, छित जी ज़रूरत आहे ऐं हिन दरी दरवाज़े जी ज़रूरत आहे त जीअं असांजा तलबा सावण में या सर्दी में सेफ थी रही सघनि, बाहिफ़ाज़त रहनि। जीअं मौसम जी सख़्ती उन मासूम ॿारनि खां बर्दाश्त कोन थी सघंदी आहे, मौसम जी सख़्ती जे करे महफ़ूज़ी जे लाइ असांखे जेको खपे कमरे जी छित खपे, मदरसे कमरे जी। अच्छा सर, उन खां अलावा जेके बचड़ा पढ़नि पिया तव्हां वटि मोहल्ले वासी, उन्हनि जे लाइ क़ुर मजीद क़ाइदनि जी थियो, तख़्तियुनि जो थियो, अहिड़ी काई बि ज़रूरत आहे तव्हांखे? ज़रूरत पवंदी आहे। हाणे जीअं हिन महीने में तक़रीबन 10 तलबा अहिड़ा आहिनि जंहिंमें कुझु मुसाफ़िर आहिनि ऐं कुझु शहरी जिन क़ुर शरीफ़ खया आहिनि ऐं क़ुर शरीफ़ पढ़नि था। हिकिड़े क़ुर शरीफ़ ते 2-2 शुक्रा सबक़ वठंदा आहिनि ॿारड़ा। उहा आउं कंहिंखे चई कोन पियो सघां इतफ़ाक़ सां, तव्हांजे तरफ़ां कंहिं दोस्त जे तरफ़ां कॉल आई त साईं असां वटि क़ुर शरीफ़ आहिनि, उहे तव्हांखे खपनि, त उहो त मां अलाह जे तरफ़ां ई पंहिंजी मदद सम्झंदुसि ऐं उन दोस्त जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। भाउ अब्दुल भाई तव्हां नालो ॿुधायो उनजो, उहो ईअं सम्झोसि त अलाह तबारक व तआला जे तरफ़ां फ़रिश्तो ई साबित थियो आहे। जीअं दिलि में सिर्फ़ु इरादो कयो त क़ुर शरीफ़ काॾां अचनि त महिरबानी थी वई। अहिड़ा सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते माशाअल्लाह तमामु घणा फ़रिश्ता वेठा आहिनि, जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई त मां किन वटि वेंदो कान आहियां, झोली कोन फैलाईंदो आहियां, ईअं ई सलीमुल्लाह जलबाणी बि सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते कंहिंखे बि न चवंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह बग़ैर चवण जे माण्हू अमानतूं पहुचाईंदा आहिनि, जीअं तव्हांजे आॾो मिसाल आहे। उन खां अलावा जेको हाणे असां हिकिड़ो ॻोठु वियासीं अगमन खां परियां, हिकिड़ो बिरोज जो शायदि ॻोठु हुयो, उन्हनि वटि गंज अमानत क़ुर मजीद पारा थिया पुॼायासीं, इस्लामी शेखनि जे मदरसे वियासीं,
उते बि ॿारनि खे गंज ॾेई आया आहियूं। इहे सभु उन्हनि जी दोस्तनि जी महिरबानी। मूंखे उमेदु आहे त वधि खां वधि दोस्त हिन हवाले सां तव्हां सां सहकार कंदा। बाक़ी असांजे लाइ कोई हुकुम काम आहे त असां हाज़िर आहियूं। ऐं सुजाग न्यूज़ जो निहायती शुक्रगुज़ार आहियां ऐं अल्लाह तबारक व ताला उनखे कामयाबी ऐं कामरानी अता करे ऐं जेका सुजाग न्यूज़ जा दोस्त वर्क करे रहिया आहिनि ऐं ख़िदमतूं करे रहिया आहिनि, इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहा उनजी बारगाह पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए।